इहा ॻाल्हि त पहिरीं निकिरी आई हुई त घड़ी आहे तोशाखाना मां जेका MBS मोहम्मद बिन सलमान जेके सऊदी वली अहद आहिनि उन्हनि 2 घड़ियूं को ख़ासि ऑर्डर ते ठारायूं, हिकिड़ी पाण जे लाइ हुई, हिकिड़ी इमरान ख़ान खे ॾिनी हुयूं। उहा घड़ी इमरान ख़ान खपाई, ॿियो को कफलिंग्स हुआ गोल्ड जा, को पेन हुई, इहे सभु खपाया हुआ इमरान ख़ान। उनजी तरदीद इमरान ख़ान कई कोन पे, उनजा हा खपायो आहे, असां ॿिया बि खपाईंदा आहिनि, रोड ठाराया रोड ठाराया ऐं जेको बि कयूं इमरान ख़ान उन पैसनि मां हा सो ठीकु आहे उहो थींदो। इहो असां वटि सदाईं तोशाखाना में जेको माल ईंदो आहे, चाहे एंजेलिना जोली जो हीरनि जो हार हुजे या कुझु हुजे, असां वटि प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट ऐं गवर्नर्स ऐं चीफ मिनिस्टर्स ही वठंदा रहिया आहिनि, कोई नई ॻाल्हि न आहे। आई डोंट नो गवर्नर्स ऐं हिननि जो हूंदो ई मतिलबु प्रेसिडेंसी में ऐं प्राइम मिनिस्टर हूंदो आहे। त चवण जो मक़सदु आहे त न ॿियनि जॻह ॿियनि उहिदनि खे मिले थो। सो तोशाखाना मां इमरान ख़ान इन ॻाल्हि जी तरदीद न पे कई त वरितो आहे। हाणे जेका नई ॻाल्हि कल्ह जेका साम्हूं आई त हू हमरा जेको जे मुबैना तौर ते ख़रीद कई उन फराह गोगी जो नालो खयों। जी हा, फराह गोगी केरु ज़ाहिर सभिनी खे ख़बर आहे त बुशरा बीबी साहिबा जो जेको आहे उहो दोस्त रहियूं उन्हनि जी दोस्त रहियूं आहिनि, जिन मुबैना तौर ते जेके बोज़दार हुकूमत हलाईंदियूं हुयूं पसे पर्दा, जेके ट्रांसफर पोस्टिंग ते पैसा वठंदियूं, मलिक रियाज़ खां ऐं ॿिया इल्ज़ामात। त हुन इहो चयो त ही हेतिरे $1 मिलियन जी शइ हुई, पर पोइ मूं वरी बार्गेन कई, पोइ 50 लख ते आई ॻाल्हि, पोइ मूं 20 लख में ख़रीद करे वरिती। सवाल इहो आहे त हिन ॻाल्हि खे हाणे PTI वारा इमरान ख़ान साहिबु सूदो हेठि ताईं सभु चवनि था बकवास आहे, असां उहा घड़ी बराबरि विकी, पर असां फलाणे डीलर खे विकी ऐं पोइ हीअं थियो पोइ हूं थियो, ऐं पोइ हैंडलर हू डीलर जेको हो जंहिं ख़रीद कई उन कंहिंखे ॾिनी, कंहिंखे न ॾिनी, हीउ जेको हमरा आहे ज़हूर अलाए छा नालो अथसि, उमर ज़हूर, इन खे ॾिनी या कंहिंखे ॾिनी, असांजो मतिलबु हिन सां वास्तो कोन्हे। इन ॻाल्हि जी हाणे मरियम साहिबा चवनि थी रसीदूं ॾेखारे। जी हा, अच्छा रसीदूं अगरि इमरान ख़ान ॾेखारे त बिल्कुलु ठीकु आहे, अगरि हुन पर रसीदूं त ही ज़हूर बि ॾेखारे न। जी हा, ऐं फराह गोगी खां वरितो, अगरि कैश बि ॾिना अथसि। जी हा, ॾिसो एतिरी यूनिक घड़ी जेका आहे इहा मूंखे ख़बर न आहे त इहा सेल परचेज थी कीअं हूंदी। एग्ज़ैक्टली, इन त प्रॉपर डॉक्यूमेंटेशन हुजणु खपे, ईअं त सेल परचेज मुमकिन ई न आहे। करोड़े रुपए जी घड़ी आहे। जी हा, हीअ त मतिलबु हिकिड़ी चङी ख़ासी वॾी गाॾी खां 4000 cc या 4500 cc गाॾी खां वधीक महांगी घड़ी आहे। त हिन जी न ख़रीद तोशाखाना ताईं त रसीदूं वसीदूं आहिनि, पर अॻिते कंहिंखे विकिरो थी ऐं ख़रीद करण वारे बिना लिख पढ़ जे कीअं ख़रीद करे वरिती, इहा अजीब ॻाल्हि आहे। अच्छा हाणे इन खे हीअ जेके कुझु स्टोरीज़ हूंदियूं आहिनि असां वटि, मूंखे आउं हिन ख़बर जी मैरिट ते नथो वञा, न आउं को ख़ानज़ादा साहिब जी या कंहिंजी बि जर्नलिस्टिक क्रेडिबिलिटी खे क्वेश्चन कयां थो, जीअं इमरान ख़ान वारा कनि पिया, उहो पाण में ॼाणी जियो ऐं PTI जो हाणे हिकिड़ो मामिलो टिघे अरसे खां हले थो पाण में। जी हा, लेकिन ही स्टोरीज़ जेके आहिनि इहे मतिलबु जेके मिसाल हाणे ही ज़हूर जेको बि आहे हमरा, इन खे किथां खोटियो वियो आहे। ज़ाहिर हिन में कंहिं न कंहिं जी दिलचस्पी, जर्नलिस्ट जी त दिलचस्पी हुजे थी त हू ख़बर उनखे मिले, लेकिन जेको सोर्स हूंदो आहे उनजी बि दिलचस्पी हूंदी आहे त उहो ख़बर ॾे, ज़ाहिर आहे फीड थिए। अच्छा अगरि हुन सोर्स जी दिलचस्पी न बि हूंदी आहे त कंहिं ॿिए जी दिलचस्पी हूंदी आहे जेको हुन सोर्स खे खणी अची मीडिया सां। जी हा, सो हाणे इन में हुन हिकिड़ो इंटरव्यू कयो आहे, हाणे हू चवनि था ख़ान साहिब या PTI त असीं केस कंदासीं, भई हुन त इंटरव्यू कयो आहे न, केस में छा साबित थींदो, लेकिन बहरहाल उहो त पाण में ॼाणी। सो आउं सम्झां थो त सॼी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, तोशाखाना, घड़ी, अलिफ बे, हिन सां इमरान ख़ान जी सिहत, उनजी सियासी जेका फॉलोइंग आहे, मुंहिंजो सुवाल वरी उहो ई आहे, छा नवाज़ लीग वारनि खे ईअं लॻे थो त हुनजी जेका फॉलोइंग आहे, जेका सपोर्ट आहे इमरान ख़ान जी, उहो तोशाखाना जी घड़ी जेको आहे उहो $20 लख में विकिरो थी या 30 लख में थी, ज़हूर अलिफ ज़हूर ख़रीद कई या बेज़हूर ख़रीद कई, हिन सां को हुनजी सियासी सपोर्ट ते फ़र्क़ु पवंदो छा? मूंखे त नथो लॻे।